नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो आऊं संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ चीफ जस्टिस नस्ला टावर ऐं टिजड़ी हाइट्स के फौरी तौर हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में नस्ला टावर किराइण बाबति केस जी ॿुधणी। सुप्रीम कोर्ट कमिश्नर कराची जी रिपोर्ट रद्द करे छॾी। फौरी वञो, नस्ला टावर किरायो। 2 पहिरनि ताईं रिपोर्ट पेश कई वञे। नस्ला टावर सां गॾु टिजड़ी हाइट्स जी रिपोर्ट खणी अचो। असां सम्झूं पिया, तव्हां नथा सम्झो, रुगो वक़्तु पास कयो था। उहिदो छॾे ॾियो, अवां जे वस जी ॻाल्हि नाहे। घणो स्मार्ट थियण जी कोशिश न कयो। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। कराची जे कमिश्नर जो चवणु आहे त हू नस्ला टावर ते ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सर, मां अव्हां खे सम्झाइण जी कोशिश करे रहियो आहियां। मुल्क में कोरोना वायरस के नव मरीज बहुत फौतन जो अंग 28,686 थी वियो। 24 कलाकनि दौरान 650 नवां केस रिपोर्ट। हाकारी शहर बुलंदाई 92% रही। कोयटा में पश्तूनाबाद मोहम्मद खैर रोड वटे घर में गैस सिलेंडर जो धमाको। 5 ॿार सिड़ी ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। ज़ख़्मियुनि मां 3 ॿारनि जी हालत ॻणती जो बि ॿुधाई पई वञे। गौसपुर में पुलिस कार्रवाई करे 2 ॼणनि खे हिरची अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां असगर डायरी ऐं काशिफ डायरी खे अगवा थियण खां बचायो। मीरपुर मातुल वेझो लुंड ऐं बिजाराणी धुरियुनि में फसल जी भेल तां झीड़ो लठियूं ऐं सुरटा लॻण सबबि 12 ॼणा ज़ख़्मी। पुलिस इलाज लाइ लेटर ॾेई ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल उमाणे छॾियो। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के स्तर से 5 दिसंबर से इलम पिरायो सिंध सबारियो के सिरे हेठ सकाफती ईद मल्हाइण जूं तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी। सॼी सिंध में सकाफती रंग निकिरी पिया। निवासियुनि पारां सकाफती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफती प्रोग्राम, मंच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सकाफती लिबास ओढ़े सिंध सां मुहबत जो इज़हार।